अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मैं यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मैं युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूहन व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन ज़ुर्रियतन बादुहा मिन बादिन वल्लाहु समीउन अलीम आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम अबू बकर हम चुकाबा उमर दर तवाफ उस्त उस्मान आबे ज़मज़म अली हज्जे अकबरस्त इस्लाम इताते खुलफाए राशिदीन ईमान मा मोहब्बत आले मोहम्मद अस्त आले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल नज्म है और नाव है इतरत रसूलुल्लाह की कंदासूं अज नबी साईं जे कुल्हन जे स्वार जूं ॻाल्हियूं
ॾाढा सुभान अल्लाह कयो। कंदासूं अज नबी साईं जे कुलनि जे स्वार जूं ॻाल्हियूं, भला कंहिंखे न रुआरी जूं, मुसाफ़िर यार जूं ॻाल्हियूं। बेटा ए फरमाए तो जेड़ो लाही यजीद, जेड़ो लाही यजीद अली जे औलाद सां, सान पसंदे ईद जा हूंदी हसन हुसैन सां। ए बुलबुलाने गुंचे गुलजार अहमदी, सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मुहम्मद वालिही व अस्हाबिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। बुलंद आवाज़ सां इश्क ऐं मुहब्बत सां सभिनी दोस्तन के गुजारिश आ त अहिड़ो दुरूद पढ़ो जो मदीने वारो त ॿुधे पर सरकार इमाम हुसैन जी बि असां ते नज़र थिए। सभई बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो। वाजिबुल एहतराम उलमाए किराम, हुफाज़े किराम ऐं हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबीअ जी प्यारी जमात सगोरी ताज मस्जिद में शरीक थींदड़ अजीज़ो दोस्तो भाइरो मुझे मुर्शिद इमाम हुसैन जे शान जे ॿुधण जे वास्ते गॾु थियण वारो अजीज़ो दोस्तो भाइरो, 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो आ। अॼोको ॾिहाड़ो तमाम भलो बाबरकत आ। अॼोके ॾिहाड़े में खैर करण, सदको करण, नवाफिल पढ़ण तमाम वॾी बरकत रखनि था। अॼोके ॾींहं में जेकॾहिं को माण्हू रोज़ो रखे त रोज़े रखण जो बि वॾो सवाब आ। पर अॼोके ॾींहं ते जेकॾहिं को माण्हू गैर शरई कम करे, रसूलुल्लाह जे शरीयत जे खिलाफ कम करे, को जुल्म करे, जबर करे, का बुछड़ाई करे, त जीअं नेकी करण वारे खे ॿीणो सवाब आ त बुछड़ाई करण वारे जे लाइ बि ॿीणो अज़ाब आ। अॼोको ॾिहाड़ो जंहिं ॾिहाड़े ते सन 61 हिजरीअ जे अंदर सईदना व मुर्शिदना इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे दोस्तन सां, आवानो अंसार सां, पंहिंजे भाइरनि सां, बचड़नि सां, रसूलुल्लाह जे उम्मत सां गॾिजी करे इस्लाम जे ख़ातिर दुश्मन सां अहिड़ो मुक़ाबिलो कयो, अहिड़ा करतब ॾेखारिया, अहिड़ी शहादत, अहिड़ी सखावत दुनिया में मिली न थी सघे जहिड़ी सखावत इमाम हुसैन 10 करबला ते कई आहे। मुझे महबूब मुर्शिद इमाम हुसैन जा प्यारा गुलाम हो, ताज मस्जिद जी जमात सगोरी हिन ताज मस्जिद जे अंदर उलमाए किराम, हुफाज़े किराम या जमायत या खिदमत करण वारा जेके 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते दामे दिरमे सुखने ताउन कनि था, यकीन समझो त तव्हां इमाम हुसैन जे ग़ुलामीअ में जेको बि कुझु कयो था तव्हां खे रब करीम मुर्शिद इमाम हुसैन जे सदके में जन्नतुल फिरदौस में आला जगह ॾेई छॾींदो।
हिन मस्जिद में या रसूल अल्लाह या अली हिन मस्जिद शरीफ में सिंध जो नामियारो आलिम बा अमल मौलाना अलहाज मोहम्मद उस्मान मेमुन रहमतुल्लाह ताला अलैह उन जूं तकरीरूं उन जूं सखावतूं उन जूं हकलूं ऐं उन जो दिलेराना जेको अंदाज़ ऐं तकरीरूं हुयूं उहे मोमिननि खां विसरियूं कोन्हनि के ऐं वरी मिठड़े आवाज़ जे अंदरि मन मोहींदड़ आवाज़ मन मोहींदड़ चेहरो ऐं सुहिणे इमाम हुसैन जी सुहिणी शहादत ऐं करबला जो वाक़ियो जीअं असांजे साईं हज़रत क़िबला साईं नाले मिठा साईं रहमतुल्लाह अलैह बयान कयो। खुदा जो कसम अखियूं ओॾाहीं निहारीन थियूं कन ओॾाहीं जेको आहे सो मुतवज्जिह आहिनि त वरी उहे आवाज़ ॿुधूं वरी उहा महिरबानी थिए वरी उहे तकरीरूं ॿुधूं। बहरहाल असांजी अवां जी हाज़िरी सरकार इमाम हुसैन जे दरबार में क़बूल पवे। दुरूद महब सां पढ़ो आयत आयत जो तर्जुमो करे ॿ टे ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां पर दुरूद सभई बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मोहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमायो त इन्नल्लाह अस्तफा आदम व नूह व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। उहो जोश जज्बो अञा जमायत में नाहे। अल्लाह ताला कुरान में फरमायो बेशक अल्लाह ताला हजरत आदम नबी के चूंडियो बरगुज़ीदो बनायो हजरत नूह के चूंडियो हजरत इब्राहीम जे आल के बरगुज़ीदो बनायो आले इमरान के बरगुज़ीदो आलमीन ते अल्लाह ताला इन्हनि हस्तियुनि के चूंडे छॾियो। अल्लाह जा प्यारा बाना हजरत आदम भी शान वारो हजरत नूह भी शान वारो हजरत इमरान भी शान वारो आले इमरान भी शान वारा पर अजो असां के नबी पाक जे बाबे हजरत इब्राहीम नबी जे आल जो जिक्र करणो आ छो त मदीने वारो घोट आले इब्राहीम में शामिल आ। बिए जायते रब करीम कुरान में फरमायो त सलामुन अला इलियासीन ते सलामा। नबी पाक जा प्यारा गुलाम तफसीर लिखनि था त इहो हजरत इलियास ते सलामा जियां तूर सीना के तूर सीनीन चइबो आहे तीअं इलियास के इलियासीन भी चइबो आहे पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सोट हजरत अब्दुल्लाह इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जेको तमाम वॾो आलिम ऐं नबी पाक जो सोट आहे। नबी पाक जा प्यारा गुलाम हजरत अब्दुल्ला इब्ने अब्बास तो फरमाए त नहनो आल यासीन असां यासीन जी आल आयूं। नबी पाक जो नालो यासीन कुरान में रब फरमायो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। नबी पाक जी आल शान वारी ओ जंहिंजी जल मां हुसैन जणियो तंहिं मां उखे मुंहिंजो सलाम आहे।
ओ जहें जी जल मां हुसैन जणियो तहें मां उखे मुंहिंजो सलाम आहे। महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा के मुंहिंजो सलाम आहे। नबी जी आल आले इब्राहिम भी आ, आले यासीन भी आ। सीरत जे किताबन में आयो आ, इब्ने हशाम वारे लिखियो आ त नबी पाक जे अमर सगोरी छा चयो त अंत मबऊसन ओ फिल अनामी दीन अबी कल बर इब्राहिमी। ॾाढिया सुभान अल्लाह चओ। तफसीर कदें कदें अशारन साहब का शे समझाइंदा नबी पाक जा प्यारा गुलाम हुजूर सां प्यार करण वारा नबी पाक जे अमर फरमायो त मुझा महबूब अंत मबूसन फिल अनामी तू मानुन में नबी करे मोकलियो वियो आ ऐं तुंहिंजो दीन उहो पाक दीन आ जेको तुंहिंजे बाबे इब्राहिम नबीअ जो दीन आ। हजरत इमाम हुसैन शान वारो, इमाम हसन शान वारो, अम्मा खातून अतर शान वारे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान वारो, हुजूर जूं घर वारियूं शान वारियूं, हुजूर जा असाबी भी शान वारा। जॾहिं हेॾा वॾा शान मिलिया, हेॾियूं वॾियूं बरकतूं मिलियूं, हेॾियूं वॾियूं निस्बतूं मिलियूं त उन्हनि ते इम्तिहान भी एतिरा हूंदा। नबी पाक शान वारो आ। अल्लाह फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हबीबा असां तोखे आलमीन जे वास्ते रहमत बनाए मोकिलियो। हुजूर जूं घर वारियूं बि शान वारियूं। अल्लाह से कुरान में फरमायो या निसा अन्नबी लस्तुन्ना का अहदिम मिनन निसाए। मुसलमानों नबी पाक जूं घर वारियूं मोमिनन जूं मारूं मुखालिफ नबी पाक जे घर वारनि जे लाइ घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। बीबी उम्मे सलमा रिवायत थी करे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही जिब्रील आ। जिब्रील चवे थो या रसूल अल्लाह हिया आयशा सिद्दीका तुंहिंजी दुनिया में भी घर वारी आ, आखिरत में भी घर वारी आ। ऐं जिते महबूब जी रहाइश आ जेको मदीने वारे घोट जो रोज़ो आ उहो भी अम्मा आयशा सिद्दीका जो घर आ। अल्लाह से फरमायो या निसा अन्नबी लस्तुन्ना का आदिम मिनन निसाए। ओ नबी जूं घर वारियूं अवां जहिड़ियूं औरतूं दुनिया में कोन्हनि के अवां सभिनी खां वधीक शान वारियूं आयो। हुजूर भी शान वारो, नबी जूं घर वारियूं शान वारियूं, हुजूर जा असहाबी भी शान वारा। ओ महबूब मिठे जे प्यारन जी असां बोले लदिया पाक गली। ॾाढिया सुभान अल्लाह कयो। ओ महबूब मिठे जे प्यारन जी असां गोले लदिया पाक गली। अखड़ियुनि ते रखे असां चुमदाहूं बो बकर उमर उस्मान अली। नबी साईं शान वारो, हुजूर जूं घर वारियूं शान वारियूं, नबीअ जा सहाबी भी शान वारा।
अल्लाह से कुरान में फरमायो वस्साबिकून अल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। मुझे महबूब मदीने वाले जे गुलामन जे ला रब फरमायो तवस्साबिकून सबकत कंदड़ अग में ईंदड़ अव्वल ईंदड़ मिनल मुहाजिरीन वल अंसार मुहाजिरीन मां अंसारन मां जेके पहिरियां ईंदड़ जेके सबकत कंदड़ जेके ईमान में सबकत कंदड़ कुर्बानीअ में सबकत कंदड़ हुजूर खे हुजूर जे साथ ॾियण में सबकत कंदड़ वल्लज़ीना तबऊहुम बेएहसान ऐं जेके उन जे पोयां मुस्लमान थिया जेके उन जे पोयां ताबे थिया रब फरमाए थो रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। रब फरमाए थो मां रब सर्टिफिकेट थो ॾियां त मां रब इन्हनि खां राज़ी आहियां इहे हुजूर जा सहाबी मूं रब खां राज़ी आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान वारो हुजूर जूं घर वारियूं शान वारियूं हुजूर जो कुरान शान वारो मक्को शान वारो मदीने शान वारो सहाबी शान वारा त हुजूर जा अहल बैत भी शान वारा। नबी पाक जे नस्ल जो असुल हुजूर जे नस्ल जो असुल दुनिया जे अंदर उसूल आ दुनिया में कानून आ त औलाद हमेशा पुट खां हलंदो आ औलाद पुट मां जारी थींदो आ पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद हुजूर जो मौजज़ो आ त नबी पाक जे बचड़ी खातून जन्नत मां हलंदो। हसनैन जो बाबो शान वारो केर शान वारो अदल असां वटि बि तूं हलिया अदल असां वटि बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया। ॾाढिया ॾाढिया नारो हणो न। जिंदाबाद। हिकड़ो भेरो दुरूद मां बसा पढ़ंदा हलो। हजरत अली साईं शान वारो केॾे शान वारो अजीजो दोस्तो मोमिन सदाइण वारा उन्हनि जूं रातियूं दुनिया में कीअं गुज़रनि थियूं उन्हनि जा ॾींहं कीअं गुज़रनि था पर हज़रत अलीअ जी रात कीअं गुज़रंदी आहे। हुवल बक्का फिले ओ मेरा बिलैलन हुवद्दहा कुफी यौम ज़राबी। ॾाढिया सुभान अल्लाह कयो। नारो हणो था न त सभु ॾुखायूं दूर थियूं वञनि। हबीबन जा प्यारा गुलाम हजरत अली मुर्तदा शेरे खुदा रात जो हुवल बक्का फिल मेहराब लैलन। मेहराब समझो था न मेहराब छाके हूंदो आहे रात जो रात जे टाइम में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट हजरत अली मुर्तजा रात जे टाइम में क़ियाम में रुकू में सजदे में हुवल बक्का फिल मेहराब लैलन रात जो रब करीम जे खौफ में मोहब्बत में क़ियाम में भी ही हजरत अली साईं रोंदा आहिनि पर हुवद्दहा कुफी यौम ज़राबी पर ॾींहं जो जॾहिं दुश्मन सां मुक़ाबिलो कंदा आहिनि काफ़रनि सां मुक़ाबिलो थींदो आहे दीन जे दुश्मननि सां मुक़ाबिलो थींदो आहे त हज़रत अली साईं खिली तलवार वहाईंदा आहिनि।
अजीजो दोस्तों, हजरत अली भी शान वारो, अम्मा खातून अतहर भी शान वारे। अम्मा बीबी खातून जन्नत केॾे वॾे शान वारी आहे। मदीने जो पाक शहर आहे। कहिड़ो शहर आहे? अल्लाह साईं तव्हां सभिनी खे मदीनो ॾेखारे। हाय वञण लाइ वो मदीने ॾे, मुंहिंजे दिलि में दूध दुखनि। वञण लाइ वो मदीने ॾे, मुंहिंजे दिलि में दूध दुखनि। मोहब मदीने वारे खे मुंहिंजूं अखड़ियूं शाल ॾिसनि। अबा हलबो न मदीने इंशाअल्लाह ताला। ही लोढ़ा लहंदा कोरोना वायरस जे करे वाइज़ मौलविन जा बंदि थी विया, नात खाननि जूं नातूं बंदि थी वयूं, असांजे निड़नि खे कट वठी वई आहे। इंशाअल्लाह ताला ज़िक्र हुसैन सां, हुसैन मुंहिंजे सुणे नबीअ जे गल मुबारक जो हार आहे। सुभान अल्लाह। हुसैन मुंहिंजे सुणे नबीअ जे गल मुबारक जो हार आहे। हुसैन मुश्किल कुशा जी जल, अमर जे सीने जो सिंगार आहे। हुसैन जन्नत जिनो जवानन, हुसैन जन्नत जिनो जवानन में इमाम आली मकाम आए। हयात आहे हुसैन मुंहिंजो हयात। सभई गॾु चवरायो। हयात आहे हुसैन मुंहिंजो, हुसैन ज़िंदा इमाम आहे। खुदा जे नाले शहीद थियो आ, खुदा जे नाले शहीद थियो आ। इन्हीअ लाइ पिट को हराम आहे। सुनियो, हिननि ॾिहाड़नि में कारा कपिड़ा तव्हां न पाईंदा कयो। जेके बि सुन्नी आहिनि, मन तशब्बा बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको जंहिं क़ौम सां मुशाबियत रखंदो उहो उन्हनि मां लेखियो वेंदो। कोशिश कयो तव्हीं असां रसूलुल्लाह जे बचड़नि जा ग़ुलाम आहियूं। मदीने जो शहर आहे। अम्मा बीबी खातून जन्नत, उन जे दरवाज़े ते हिकिड़ो साइल आयो आहे। केरु आयो आहे? साइल आयो आहे। सुवाल करण वारे सुवाल कयो आहे। सुवाल कहिड़ो थो करे? चवे थो, ओ अम्मा खातून जन्नत, महिरबानी फरमाए, मुंहिंजे घर में कुझु कोन्हे, मां ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, इनायत थे का शइ मिले। अला इन जो थोरो आवाज़ वधा। अजीजो दोस्तो, नबी पाक जा प्यारा गुलामो तवज्जो ॾिजो। अम्मा खातून अतर, वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी। अम्मा खातून अतर पंहिंजे बानीअ खे फरमायो, बानी घर में ॾिस, जेकॾहिं का शइ हुजे त हिन साइल खे ॾियो। बानी अर्ज़ु कयो, अम्मा घर में का शइ मौजूद कोन्हे। वरी ॿियो भेरो फरमायाई। बानी अर्ज़ु कयो, अम्मा घर में कुझु ज़ाहिरी तरह कोन्हे। वरी अम्मा खातून अतर फरमायो, हाय हसब नसब में वो आला मड़े आ खातून जन्नत।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह, ॾाढिया ॾाढिया सुभान अल्लाह का। हाय हसब नसब में आलाय मड़े आ खातूने जन्नत, जंहिंजे बचन जे सदके में हीअ छुटंदी सॼी उम्मत। इंशाअल्लाह ताला चओ इंशाअल्लाह ताला। अम्मा फरमायो त ओ बानी जे कॾहिं घर में काश मौजूद कान्हे त हीअ मुंहिंजी चादर आ, जंहिं चादर खे कॾहिं सिज बि कोन ॾिठो आ, चंड बि कोन ॾिठो आ। आला हजरत इमाम आले सुन्नत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिले बरेलवी रहमतुल्लाह अलैह उन चादरे ततहीर जो जिक्र फरमायो आ त जिसका आंचल ना देखा कभी मेरो माँ, ओ जिसका आंचल ना देखा कहीं मेरो माँ, उस रिदाए तहारत पेला कुं सलाम मुस्तफा जाने रहमत, बज़ में हिदायत पेला कुं सलाम मुस्तफा जाने रहमत पेला कुं सलाम। अमर फरमायो तो ओ बानी जल्दी कर ही मुझी चादर खणी वञो उन यहूदीअ खे ॾे। यहूदी हिन चादर जे एवज़ जेको कुछ अची सघे त ॾे। अम्मा फरमायो देर न कजा तकड़ कजा जल्दी मोट जा जो साइल दरवाजे ते बीठो आ। अजीजो दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलामो जॾहिं अमर अहिड़ी सखियाणी पीउ बि सखी कूफे में हिकिड़े गुलाम जे मथां किताबनि में आयो आ, सीरत जे किताबनि में आयो आ त हिकिड़े गुलाम चोरी कई, उन जे मथां चोरी साबित थी। हज़रत अली साईं जन कज़ा जो फ़ैसिलो कयो त हिन जी बाह हिन जो हथ कटियो वञे। जेॾी महिल उन बाने जो हथ कटियो वियो हू ॿाहिरि निकितो, हज़रत सलमान फारसी मिलियो, चवे थो त ओ बाना ॿुधाए तुंहिंजो हथ कटियो वियो आहे, ओ ग़ुलाम तुंहिंजो हथ कंहिं कटियो आहे? चयाईं त इमामुल मशारिक़ वल मग़ारिब सैयदना अली अल मुर्तज़ा शेरे खुदा फ़ैसिले जे अंदर मूं ते चोरी साबित थी, मुंहिंजो हथ कपियो आहे। हज़रत सलमान फारसी फरमायो त ओ अदा ग़ुलाम हथ बि तुंहिंजो वढियो वियो आहे, तकलीफ़ बि तोखे मिली आहे, भला तूं खिलंदो वञी पियो, तारीफ़ कंदो पियो वञी। चयाई त ओ सलमान मां छो न ख़ुशि थियां, मां छो न तारीफ़ कयां? चोरी मूं ते साबित थी आहे, चोरीअ जो मूं इक़रार कयो आहे। हानी हज़रत अली मूं ते महिरबानी फरमाई जो आख़िरत जे अज़ाब खां छॾायाई ऐं मूंखे दुनिया जे अंदर सज़ा ॾेई आख़िरत खां मूंखे छोटकारो ॾियारे छॾी। हज़रत अली साईं वटि इहा ॻाल्हि पहुती। हज़रत अली साईं फरमायो त अबा वञो वञी इन ग़ुलाम खे वठी अचो, मोटाए वठी आया। उन जे मथां चादर विधी वई। हज़रत अली अल मुर्तज़ा शेरे खुदा जेको काइनात जे सभिनी वलीयनि जो सरदार आहे। हाँ साईं, हज़रत अली साईं उन चादर मथां विझी दुआ फरमाई, जेकॾहिं गौसुल आज़म जे इशारे सां, गौसुल आज़म जे नज़र सां बुढ़ड़ीअ जो बेड़ो तरी सघे थो त हज़रत अली अल मुर्तज़ा जे नज़र सां ग़ुलाम जो हथ वापसि अची सघे थो।
रहमत आ जारी तुझी, रहमत आ जारी तुझी, करे पोए वारी मुझी, करे पोए वारी मुझी, जल्दी आ जवान जिलानी, कर का मुर्शिद मेहरबानी, कर का मुर्शिद मेहरबानी। सुभान अल्लाह। ओ मुझे पीर जड़ो कंजो पीर नया, मुझे दर खोड़ मगर दस्तगीर नया, मुझे पीर जड़ो कंजो पीर न आदर, खोड़ मगर दस्तगीर नया। ओ असा उन्नीअ जा आयूं, सो आयूं कहे बेसा प्यार कंदा नायूं। ओ कलंदर था झुकन तू असा चायूं, कलंदर था झुकन तू असा चायूं, कलंदर था झुकन तू असा चायूं, जंहिंखे फैज़ नया सो फ़कीर नया। अजीजो दोस्तो, नबी पाक जा प्यारा गुलामो, अज ॾहीं जो ॾिहाड़ो आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अंसारन ऐं मुहाजिरीनन जे पाड़न ॾे घरन ॾे न्यापो मोकिलियो। हुजूर फरमायो तो अंसारो, ओ मुंहिंजा प्यारा गुलामो, ॾहीं जे ॾींहं जो, आशूरे जे ॾींहं जो, जंहिं अवां मां रोज़ो रखियो आ त उहो रोज़े ते क़ाइमु रहे, जंहिं रोज़ो न रखियो आहे त बाक़ी ॾींहुं रोज़ेदारनि वांगुरु रहे। नबी पाक जे हुक्म मुताबिक़ उहे अंसार चवनि था त नबी पाक जे हुक्म खे बजा आणण जे लाइ असां पाण, असांजा नंढड़ा बचड़ा, ओ नंढड़नि बचड़नि जे लाइ असां रांदीका आणींदा हुआसीं त जीअं उहे खाधे जी तलब न कनि, खीर जी तलब न कनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रात हसनैन करीमैन खे पंहिंजे ख़ानदान मां पंहिंजनि बचड़नि खे नबी साईं जन पंहिंजो लुआबे दहन विझंदा हुआ ऐं हुकुम फरमाईंदा हुआ त आशूरे जे ॾींहं जो सॼो ॾींहुं इन्हनि बचनि खे रोज़ो रखायो ऐं ही तव्हां खां खीर ऐं मानी तलब न कंदा। अॼोके दिहाड़े ते मुंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन जॾहिं काफ़िले वारा सभु शहीद थी विया, जॾहिं आवानो अंसार शहीद थिया, अकबर शहीद थियो, असगर बि शहीद थी वियो। इमाम हुसैन करबला जे मैदान में अचे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इमाम हुसैन जेॾी महिल करबला जे मैदान में आयो, मां हिकिड़े किताब में पढ़ियो हो त यज़ीद वटि हिकिड़ो लश्करी आयो। उन जेॾी महिल करबला जो अहवाल यज़ीद सां पेश कयो, चयाईं त वल्लाह मारई तो अहदन, मूंखे रब करीम जो कसम आहे त मूं को बि अहिड़ो माण्हू दिलेर कोन ॾिठो जंहिं सॼो ॾींहुं लाशा ढोया हुजनि, 2.5 ॾींहंनि जो, बुखायल बि हुजे, उञायल बि हुजे। हा साईं, बुखायल बि उञायल बि हुजे, पर ईअं तलवार थे वहायाई, ईअं यज़ीदन जे लश्कर खे डुकायाई थे जीअं शींहं बकरनि में पवे त बकरियूं भॼनि। हज़रत इमाम हुसैन यज़ीदन खे ईअं डोड़ायो थे।
हलंदे हलंदे ही बि इब्राहिम नबीअ जो बचड़ो हो साईं। हज़रत इस्माइल नबीअ बैतुल्ला शरीफ़ में पाणीअ जे ॻोल्हा में अमर सफ़ाई मरवे वारे पासे वई। हज़रत इस्माइल खुरड़ी हई त ज़मज़म जो पाणी निकितो, जंहिं पाणीअ मां सॼी दुनिया पाणी पिए थी, अबा पिए थी। नबी से फरमायो मां ओ ज़मज़म लिमा शुरब लहो। इमाम हुसैन फरमाइन हा, इमाम हुसैन आर्डर कना त फुरात जी मोहर ओॾाई थिए हा, पर वो जफ़ा करते रहे और हम वफा करते रहे। वो जुल्म कंदा रहा, इमाम हुसैन वफादारी कंदो रहो। इमाम हुसैन जो जिस्म मुबारक जॾहिं घोड़े खां हेठि आयो, इहो वॾो हिकिड़ो पैगाम आहे इमाम हुसैन जो। अव्हां खे बि, असांखे बि, पंहिंजनि खे बि, परावन खे बि। इमाम हुसैन जेॾी महिल हेठि आया त पाण फरमायूं त निमाज़ जो टाइम थी वियो आहे। छा जो टाइम थियो आहे? निमाज़ जो टाइम थी वियो आहे। एतिरी मोहलत मिले त मां रब जो सजदो कयां। अबा तीरनि तलवारनि में को निमाज़ पुछंदो आहे? लठनि में, धुकनि में, बंदूकुनि में, रेफलुनि में को निमाज़ पुछंदो आहे? पर इमाम हुसैन जेको दीन बचाइण जे ख़ातिर वियो हुयो, उन चयो त जे हिकु निमाज़ बि क़ज़ा कयमि त मां नाने मुस्तफ़ा खे मुंहुं कहिड़ो ॾेखारींदुसि। नज़र कयाई त 28 ॾींहंनि जो रोज़ो बि आहे। ज़मीन सॼी रत लॻी पई आहे, वुज़ू बि कोन्हे को। हाणे ख़ुदा जो फ़र्ज़ कीअं अदा थिए? नबी पाक जा प्यारा ग़ुलाम हाजी ग़ुलाम नबी उन जी तर्जुमानी कई आहे त ओश मेरा 5 मिंट पूरा तू सब्र इख्तियार करे। ओश मेरा 5 मां वुज़ू सारे मुसल्ले ते विहा पोइ वार कर। मां मुसल्ले ते विहा पोइ भली तूं वार कर। ओ लानती मरदूत मुनकर मस्त थियो तलवार में। थियो हुसैन मस्त पंहिंजे यार जे दीदार में। अज़ीज़ो दोस्तो, माण्हू चवंदा आहिनि त बर्छियूं लॻियूं, भाला लॻा, नेज़ा लॻा, तीर लॻा, वॾा वॾा तीर लॻा, पर मां तोखे ॿुधायां त इमाम हुसैन जेको 72 तीरनि जो शिकार हुयो, पर उन जे रत जो फुड़ो ज़मीन ते पोइ किरियो। पहिरां उनखे रब जो दीदार थियो, रब जो दीदार थियो। हबीबन जा प्यारा ग़ुलाम वाकई बीबी ज़ुलेखा खे ॾिना हा, ॾिनो हो तानो मिस्र जे औरतुनि। चयाऊं त हिकिड़े ग़ुलाम जे लाइ तूं एॾी वॾी ॻाल्हि करी थी, तूं फ़रेफ़्ता थी पई। चई तव्हां मुंहिंजो यूसुफ सोणू ॾिठो ई कोन्हे को। यूसुफ सोणू तव्हां ॾिठो कोन्हे को। अल्लाह ताला उन मंज़र खे बयान कयो त फलम्मा रअयनहू अकबरनहू वक़त्तअना अयदियहुन वक़ुल्ना हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। हज़रत यूसुफ के चई सुना यूसुफ, औरतुनि ताना ॾिना आहिनि, मूं उन्हनि खे दावत ॾिनी आहे, तूं थोरो निकाब लाहे रुगो विचां लंघे वञ। औरतुनि खे तुरंज बि ॾिना विया, छुरियूं बि ॾिनियूं वयूं। यूसुफ नबी सुहिणो लंघे त ज़ियारत बि कंदियूं वञो ऐं छुरी उन तुरंज जे मथां हलाए तुरंज बि खाईंदियूं वञो। जेॾी महिल यूसुफ नबी लंघियो, फलम्मा रअयनहू, जॾहिं हज़रत यूसुफ नबीअ जो दीदार कयाऊं, अकबरनहू, हिननि खे तमामु वॾी ॻाल्हि महसूसु थियो। चयऊं त ख़ुदा जी भलाई थियई ज़ुलेखा, ही त इंसान कोन्हे, ही त अल्लाह जो मलाइक आहे।
औरतुन हज़रत यूसुफ जे हुस्न खे ॾिसी तुरन जो कपींदे वक़्त अना ऐदियहुन क़ुरान शाहिदी थो ॾिए त हथ कपे विधाऊं आंगुरियूं कपजी वयूं। मां चवां थो त जेकॾहिं मिस्र जे औरतुनि खे हज़रत यूसुफ जे हुस्न खे ॾिसंदे ॾिसंदे हुननि हथ कपे छॾिया। औरत कमज़ोर हूंदी आहे, औरत वीचारी थोरे रत खे बि बर्दाश्त न कंदी आहे। जेकॾहिं औरतूं हज़रत यूसुफ नबीअ खे ॾिसी हथ कपे वेठियूं कुझु न थियो, पर इमाम हुसैन दीदार कयो त उनखे उहे बर्छियूं उहे तीर ऐं भाला छा कंदा जो रब जो दीदार इमाम हुसैन जे साम्हूं। अल्लाह साईं किताबनि लिखियो आहे त लम्मा कुतलत हुसैन, जॾहिं इमाम हुसैन क़त्ल थियो शहीद थियो त आसमान 3 ॾींहंनि ताईं कारो थी वियो, सितारा नज़र आया। भितियुनि ॾे निहारियो वियो त भितियूं सभु रताणियूं हुयूं। कंहिं बि पत्थर खे ज़मीन तां खयों थिए वियो त ज़मीन जे हेठां रत थिए निकितो। बीबी ज़ैनब साइण खीमे मां ॿाहिरि आई आहे। छा थी चवे त सर में दे कोई दोष न देवी अते भेन तेरी मजबूरे किथूं ले आवा कफन में तेरा अते मुल्क मदीना दूरे। इमाम हुसैन पंहिंजो सिर, पंहिंजी जान, पंहिंजा बच्चा रसूलुल्लाह जे दीन जे ख़ातिर कुर्बान कया। असां जूं इज़तूं बचायूं, अवां जूं इज़तूं बचायूं, रसूलुल्लाह जे दीन खे हिकिड़ी जान बख़्शी। अल्लाह साईं मुर्शिद इमाम हुसैन उन जे हिम्मत ऐं जुरियत जे सदके, उन जे सखावत जे सदके अल्लाह ताला तव्हां खे बि सखी बनाए, तव्हां बि रसूलुल्लाह जे दीन जे ख़ातिर कुझु करे ॾेखारियो। ॿियो नथा कयो त 5 वक़्त नमाज़ त पढ़ो। अल्लाह साईं ताज मस्जिद खे, ताज मस्जिद जे जमात खे रब्बुल आलमीन शाद ऐं आबाद फरमाए। हज़रत अल्लामा साईं मौलाना गुल मोहम्मद साईं, अल्लाह साईं उनखे सेहत कामिल शिफ़ाए आजिल अता फरमाए। साईं मौलाना हाजी मोहम्मद उस्मान रहमतुल्लाह अलैह जे बचड़नि खे, पुटनि खे, पोटनि खे, हिन जमायत खे, मदरसे खे, ख़ुदा जो कसम इहो मुजाहिद जवान हो जंहिं इस्लाम जो किलो ही क़ाइमु कयो जो तव्हां असां सुन्नत वारा हिते नज़र अचूं था। हाँ साईं, अहिड़ा रेला अचनि पिया जो कई माण्हू लुढ़ियो था वञनि, कई माण्हू लुढ़ियो था वञनि, पर साईं मोहम्मद उस्मान साईं, साईं किबला साईं नाले मिठा साईं, इन्हनि जूं हकलूं, इन्हनि जूं मुहबतूं, इन्हनि जेको दीन जो दर्स ॾिनो, अल्लाह कंदो अॼु बि जेकॾहिं आलमनि सां मुनसलिक हूंदो त फिॾीअ राह ते कोन वेंदो। अल्लाह साईं तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह, सुभान अल्लाह।